कराची में कार फुटपाथ ते चढ़ी वई, 2 भाइरनि समेत 3 ॼणा फोत, 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। नागन पुल वटि तेज़ रफ़्तार कार फुटपाथ ते सुतल घर भातियुनि मथां चढ़ी वई। 2 भाइरनि समेत 3 ॼणा फोत थी विया, 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस जो चवणु आहे त हादसे में 8 वरियनि जो अशोक, संदसि भाउ बलीराम ऐं शेरी फोत थी विया। लाली ऐं सीताराम बागड़ी ज़ख़्मी थी पिया। पुलिस जो वधीक चवणु हो त कार जो ड्राइवर शराब जे नशे में हो। वाक़े खां पोइ 2 ॼणा कार छॾे फरार थी विया। 3 ॼणनि जा लाश ओॾेरो लाल स्टेशन लॻ ॻोठ पीर आमिर गौस पहुचण जे घर में रोजराड़ो मची वियो। जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो। वाटसन जो चवणु आहे त हादसे में 3 भाती फौत थी विया आहिनि। 2 ज़ख़्मी जी हालत गण थी चुकी आहे। ग़रीब आहियूं, इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।